नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कोट डीजी में खबर ॾींदा हलूं त कोट डीजी में इलाहाबाद कॉलोनी खैरपुर जे रवासीन मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हू मुमताज़ अली रिंद जी अॻवानी में नंढड़े ॿारनि समेत घर ढाइण ऐं घरनि ते कब्ज़ो करण ते बाअसर बिल्डर माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि में अनवर अली बागियल, मक़सूद साग, नदीम साग, ज़ुल्फ़कार अली शाह, सोहेल जुणेजो ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसर बिल्डर गुलाम रज़ा वसाण असांजा घर ढाहे पट करे छॾिया आहिनि ऐं उन्हनि ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हाणे असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। अगर असांखे या असांजे वारसनि खे कुछ भी थियो त उन जो ज़िम्मेवार ॼाणल बाअसर हूंदो। मुज़ाहिरनि जो वधीक चवण हो त असांजे घरनि ते थियल कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में अगर बाअसरनि पारां थियल कब्ज़ो ख़त्म न करायो वियो त SSP ऑफिस आॾो पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। उन जी ज़िम्मेवार इंतजामिया हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।